ठीकु आहे। हुतां शुरू करूं था। मिर्ज़ा ख़लीज बेग साहब जा जेके आहिनि इलाही जेके हुन सिंधी में जेके तर्जुमा कया ॿियनि ॿोलियुनि मां उहे बि छपिया। गुलनि जी टोकरी, ठीकु आहे। गुलनि जी टोकरी 1911 ईस्वी में। टे घर नाविल आहे 1912 ईस्वी में। ऐं गिलेबर जो शेर ऐं सफ़र 1920 ईस्वी में वग़ैरह। ऐं ॿिया कुझु नाविल जेके मिर्ज़ा साहब जा तर्जुमो कयल छपिया, यानी कुझु हुन पंहिंजा बेज़ाद लिखिया ऐं जेके ॿियनि ॿोलियुनि मां तर्जुमो कया उहे पिणु छपिया। उनखां सवाइ गुरूमल घोटवाणी जा ॿ मशहूरु नाविल छपिया जेके ॼेठमल परसराम जे क़ाइमु कयल नई सिंधी लाइब्रेरी तरफ़ां छपिया। मशहूरु फ्रांसीसी अदब विक्टर ह्यूगो जे जग मशहूरु नाविल जो इख़्तिसार दुखी इंसान, ठीकु आहे, दुखी इंसान 1922 जे नाले सां जेको आहे छपियो। अंग्रेज़ी नाविल नवेस लॉर्ड लिटन हिंदुस्तान जो हिकु अॻूणो वायसराय जे नाले सां ज़ैनुई नाले सां। इहे जेके ॿ नाविल हुआ जेके हिननि जा ॿ नाविल मशहूरु छपिया गुरूमल घोटवाणी जा, उहे हिन ॿिनि नालनि सां हुआ। बंगाल जी सुजाॻी खां मुतासिर थी दीवान कोड़ेमल चंदनमल बंगाली नाविल नवेस बैंकम चंदर चैटर जे नाविल जा तर्जुमो कयो, जहिड़ो चंद्रमखी, रोहिणी, आनंद मुठ वग़ैरह। इहे जेके नाविल आहे इहे हिननि तर्जुमा कया। तिबेज़ाद नाविलनि जे सिलसिले में 1931 में अब्दुल रज़ाक मेमून जो नाविल जहानरा छपियो, जंहिंमें औरत जी वफ़ादारी ॾेखारियल आहे। जहानरा नाविल जेको आहे उहो हींअर 12 जेको इंटर जो जेको कोर्स आहे उन में बि पढ़ायो वेंदो आहे। ॾाढो जेको सुठो नाविल आहे इहो जेको आहे अब्दुल रज़ाक मेमून जो लिखियलु आहे, 1931 में छपियो, जंहिंमें औरत जी वफ़ादारी ॾेखारियल आहे। उनखां पोइ परसराम शहाणी जो कमला नाविल छपियो। 1933 ईस्वी में शेवक भोजराज जो नाविल आशीर्वाद छपियो ऐं 1934 ईस्वी में दादा श्याम संदसि ॿियो नाविल छपियो। इहे जेके नाविल आहिनि इहे छपिया इहे विरहाङे खां पहिरीं वारा छपिया, ठीकु आहे। 1941 में आसानंद मामतोरा जो नाविल शाइर नाले छपियो आहे। सिंधी ज़बान जो पहिरियों नफ़्सियाती नाविल हो। विरहाङे खां पोइ नाविलनि जी तरक़ी ते ख़ासि असरु पियो। त हीअ जेके नाविल असां पढ़िया आहिनि इहे विरहाङे खां पहिरीं जा आहिनि। नाविल जेको आहे बुनियादी तरह अतालवी लफ़्ज़ नावेला मां निकितो आहे, जंहिंजी माना आहे नई शइ। ऐं सिंधी अदब में जेको नाविलनि खां अॻु असांखे किसा मिलंदा आहिनि, जी लोक अदब जा कहाणियूं ऐं किसा आखाणियूं मिलंदियूं आहिनि। ऐं जेका कहाणी तवील थी वेंदी आहे त उहा नाविल जो रूप अख़्तियार कंदी आहे। पर जेको बहितरीनु नाविल हूंदो आहे न, तव्हांखे इहे जेको आहे कुझु ॻाल्हियूं नाविल जे बारे में सम्झणु खपनि। पाण पढ़ियो आहे त बहितरीनु नाविल आहे जेको ज़रूरी आहे उनमें किरदारु नगारी हुजे, उनमें ॿोली सुठी हुजे। ऐं जेको आहे नाविल में बुनियादी तौर ते जेके किरदार हूंदा आहिनि उहे ज़िंदगी जे चौधारी किरदार रहंदा आहिनि। ऐं जेको आहे ज़िंदगी जी लाहियुनि चाढ़ियुनि जज़्बनि इंसानी जेके जज़्बनि बाबति ॿधल हूंदा आहिनि। ऐं जेको आहे सिंधी अदब में जेका नाविल नवेस जी शुरूआति थी आहे उहा अंग्रेज़नि जे दौर में थी आहे ऐं तर्जुमनि सां थी आहे। ऐं जेको आहे पहिरियों जेको नाविल तर्जुमो कयो वियो उहो रासीलास जो हो। ऐं उनखां पोइ जेको आहे पहिरियों जेको तिबेज़ाद नाविल लिखियो वियो उहे जेको हो दिलाराम हो मिर्ज़ा ख़लीज बेग जो। ऐं ॿियो नाविल जेको हो उहो ज़ीनत नाविल, उहो बि मिर्ज़ा ख़लीज बेग जो हो। त अहिड़े नमूने असांखे कुझु मुख़्तसिरनि ख़बर पई त सिंधी अदब नाविल नवेसी आहे छा, असल में नाविल आहे छा, इहा असांखे ख़बर पई। त जेको आहे नाविल बि हिकु आखाणी हूंदी आहे, पर कहाणी हूंदी आहे जेका तवील थी वेंदी आहे त उहा नाविल जी सूरत अख़्तियार कंदी आहे। ऐं नाविल जेके आहिनि अॼु बि तमामु सुठा लिखिया वञनि था। ऐं जेके आहिनि नाविल जेका आहे सिंधी अदब जी हिकु बहितरीनु सिन्फ़ आहे, ठीकु आहे। त असांखे नाविल सुठा ज़रूरु पढ़णु घुरिजनि। बहितरीनु नाविल जेको आहे असांजी ज़िंदगी ते तमामु सुठो असरु छॾींदा आहिनि, ठीकु आहे। उमेदु आहे सम्झ में आयो हूंदो। मिलूं था वरी ॿिए लेक्चर में।